वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिद्वाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी आयत सगोरी नए मौज़ूअ जे सिलसिले में अवां जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं उन सां मुतालिक़ ॻाल्हियूं इंशा अल्लाहुल अज़ीज़ ख़ुदा घुरियो त तफ़सीलवार बयानु कंदो रहंदुसि। रब्बुल आलमीन जल जलालू अमन वालू पंहिंजे हबीब जे सदके शाल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं मूं गुनहगार खे शल रब करीम हक़ ऐं सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼोके हिन जुमे खां जंहिं मौज़ूअ जी शुरूआत कजे थी उहो आहे सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जे फ़ज़ीलत
ऐं उन्हनि जे शान ऐं सहाबा किराम जी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सां अक़ीदत ऐं मुहबत इन सिलसिले खे तफ़सीलवार इंशा अल्लाह ताला मां तव्हांजे आॾो बयानु कंदुसि। ख़ुदा तबारक व ताला जल्ल जलालहू व मन वालहू क़ुरान मजीद में महबूब जे ग़ुलामनि सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जो तमामु घणनि जॻहुनि ते तफ़सील सां ज़िक्र फ़रमायो आहे। अव्हां जे ख़िदमत गिरामीअ में मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, पहिरियां तव्हां उन जो तर्जुमो ॿुधंदा, उन खां बाद में जेके उन सां ॻाल्हियूं मुतालिक़ आहिनि उहे अर्ज़ु कंदुसि। अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू अमन वालू जे पाक कलाम में जो कुझु बि बयानु थियल आहे असां मुस्लमाननि जो अक़ीदो ईमान आहे त हक़ सच ऐं बरहक़ आहे। मुस्लमान सॾाइण वारो कंहिं बि हालत में क़ुरान मजीद जे ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कंदो ऐं क़ुरान पाक में बयानु थियल मज़ामीन खे, मसाइल खे, वाक़ियात खे हक़ सम्झंदो ऐं पंहिंजो अक़ीदो, एतिक़ाद ऐं ख़्याल ऐं नज़रियो उन अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे कलाम मुताबिक़ रखणु खपे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे का ग़लती आहे, को मुग़ालतो आहे, जेकॾहिं कंहिंखे को शक शुबहो आहे त क़ुरान मजीद जे फ़ैसिले खां बाद उन शक खे ख़तमु करे छॾे, पंहिंजी ग़लतीअ खे ग़लती सम्झे, पंहिंजे नज़रिए खे ग़लति भाए उन तां दस्तबरदार थी वञे, उहो नज़रियो क़बूल करे जेको अल्लाह जे क़ुरान असांखे ॿुधायो आहे। पोइ इन में निजात ॿिया, भलाई ॿिया। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता असां हिकिड़ो नज़रियो रखी वेठा आहियूं ऐं अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम जे ॾसण खां पोइ बि असां उन ते अमल नथा कयूं ऐं चऊं था त न यार इहो वरी ईअं कीअं हूंदो, त पोइ चइबो त असां नफ़्स जा मुरीद आहियूं, अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे मञण वारा न आहियूं। नफ़्स असांखे जंहिं ॻाल्हि ते बीहारे थो उते बीठा आहियूं, नफ़्स जे ख़िलाफ़ जेकॾहिं क़ुरान वञे थो उहा ॻाल्हि बि असां क़बूल नथा कयूं त पोइ असां नफ़्स जा मुरीद थियासीं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मञण वारा कोन थियासीं। तंहिंजे करे उमेद आहे अल्लाह से असांखे तौफ़ीक़ ॾींदो त असां अल्लाह जे मञण वारा आहियूं, अल्लाह जे रसूल खे मञण वारा आहियूं ऐं अल्लाह जे ज़ात जेको कलाम नाज़िल कयो आहे उन जे मथां असांजो ईमान आहे ऐं उमेद आहे त असांजो अक़ीदो बि उहो ई हूंदो जेको अल्लाह जे क़ुरान ॿुधायो आहे। हाणे मुहबत सां बुलंद आवाज़ सां बिछड़े हबीब ते दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना। दोस्तों, बुनियादी ॻाल्हि त सहाबी उन भाग वारे शख़्स खे चइबो आहे जंहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ईमान आणे सोहबत कई। सोहबत जे करे हुनखे सहाबी सरबो आहे। महबूब पाक जो जेको सोहबती आहे, नबी करीम जे मथां जंहिं ईमान आंदो आहे ऐं ईमान आणण खां पोइ नबी पाक जे सोहबत में रहियो आहे, पोइ ॾींहुं रहियो, अधु ॾींहुं रहियो, ॿ ॾिहाड़ा रहियो, साल रहियो, 6 महीना रहियो, उनखे सहाबी चइबो, छो त हुन ईमान बि आंदो, नबी करीम जे ज़ात बाबरकाह जी ज़ियारत बि कयईं ऐं हुज़ूर जी उनखे थोरी या घणी सोहबत मिली। उन सोहबत जे करे सोहबतीअ खे चइबो आहे अरबी में सहाबी। पर सोहबती कंहिंजो? असांजे प्यारे नबी जो।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम उन प्यारे हबीब जो नालो खयो, फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिं महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत में रहण वारा खुशकिस्मत सहाबी हेॾे वॾे मर्तबे वारा हन, उहे जहिड़े तहिड़े जा सोहबती न आहिनि, उन जा सोहबती हन जेको अल्लाह जो रसूल आहे, ऐं उन जो नालो आहे मुहम्मद। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन, मुहम्मद जी माना इहा आहे, मुहम्मद करीम उनखे चइबो आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू पंहिंजे हबीब जो नालो अहिड़ो तजवीज़ फरमायो आहे, नालो हुन जो मुहम्मद मिठो आहे ऐं मुहम्मद अरबी जो लफ़्ज़ आहे। इन जी माना छा कबी, अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन, मुहम्मद मिठो उनखे चइबो आहे जंहिंजी सदाई तारीफ़ पई हले ऐं हले। अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन, हिकिड़ी तारीफ़ थी ख़त्म थिए, उहे माण्हू बस कनि वरी ॿिया शुरू थियनि, उहे बंदि तारीफ़ करे बंदि थियनि चुप कनि, वरी टियां शुरू कनि, वरी उहे टियां तारीफ़ सिफ़त सना बयानु करे ख़त ख़म कनि, वरी चौथा शुरू थियनि। अल्लाह ताला फरमाए थो मां निज़ाम ई अहिड़ो जहान जो ठाहियो आहे जो उहो 24 कलाकनि में 8 पहरनि में ॾींहं राति में उहा घड़ी ख़ाली न आहे जंहिं रूह ज़मीन ते किथे न किथे मुंहिंजे मुस्तफ़ा जी तारीफ़ पई हलंदी। किथे माण्हू चवंदा शहदो अल्ला इलाहा इल्लल्लाह, त गॾु चवंदा शहदो अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। कंहिं जाइ ते माण्हू चवंदा तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात, त वरी कंहिं जाइ ते गॾु चवंदा सलाम अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह। कंहिं जाइ ते माण्हू मुंहिंजा प्यारा दोस्त चवंदा सुब्हानक अल्लाहुम्म व बिहम्दिका व तबारक अस्मुक, रब जी हमदो सना पई हलंदी। त वरी कंहिं जाइ ते माण्हू गोॾा भञू वेठो चवंदो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अवां गौर कंदो त किथे न किथे हर जाइ ते काइनात जे अंदरि अल्लाह ताला अहिड़ो काइनात जो सिलसिलो ठाहियो आहे जो मुंहिंजे नबी जी तारीफ़ हलंदी हलंदी पई। सिज ओभारां उभरंदो आहे, ओलह लहंदो आहे, निमाज़ुनि जा टाइम अल्लाह तबारक व तआला 5 रखिया आहिनि, पर मुंहिंजा भाउ हे जहान तमामु वॾो वसी आहे। सिज जथां उभिरे थो ऐं जंहिं जाइ ते लहे थो किरोड़नि मैलनि जो मुफ़ासिलो आहे। अवां इन 5 नमाज़ुनि जे वक़्त ते गौर कंदव न त जीअं तस्बीह जो धाॻो हूंदो आहे ऐं तस्बीह में दाणा हूंदा आहिनि, हिकिड़ो दाणो हटाए त ॿियो अचे, ॿियो हटाए त टियों अचे, टियों हटाए त चौथो दाणो अचे, तस्बीह जा दाणा फिरंदा ईंदा आहिनि, त पूरी काइनात में रूह ज़मीन ते निमाज़ जो वक़्तु बि फिरंदो पियो अचे। हिन महिल पाण वटि बेपहरी आहे। हे जेके उभरंदा मुल्क आहिनि, उभरंदड़ मुल्कनि में हिन जा कंहिं वक़्त में मुजादा हाणे राति हूंदी, काथे असर जो टाइम हूंदो, काथे तहजुद जो टाइम हूंदो, कंहिं जाइ मुजादा सिज लहंदो, कंहिं जाइ ते उभरंदो, वरी तव्हां मग़रिबी मलाइक ॾे मुल्कनि ॾे हलिया वञो, पाण मंझंदि जी निमाज़ पिया पढ़ूं, पर उलहंदड़ मुल्कनि में हिन महिल फजर जी निमाज़ पढ़ंदा हूंदा। फजर जो वक़्तु हूंदो, आज़ान ईंदी हूंदी, निमाज़ पढ़ंदा हूंदा। अला हाज़ल क़ियास, ख़ुदा ताला जीअं तस्बीह जा दाणा हिक ॿिए पुठियां इहे 100 दाणा फिरंदा अचनि था, हिक खां पोइ ॿियो आहे, ॿिए खां पोइ टियों आहे, त हे 24 कलाकनि खे ख़ुदा ताला दुनिया जे तख़्ते ते ईअं तक़सीम फरमाए छॾियो आहे। उहा घड़ी ख़ाली न आहे जंहिं जाइ ते ज़मीन जे तख़्ते ते मुंहिंजे नबी जी तारीफ़ न हलंदी हुजे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू इरशाद फरमायो आहे वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा प्यारा हबीब मां रब करीम जे ज़ात बाबरकात तुंहिंजे लाइ तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। तुंहिंजे लाइ तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे लाइ,
मां बुलंद कयो आ अल्लाह ताला जो हबीब अरसो करे मौला मुंहिंजो कीअं ज़िक्र बुलंद कयो थी। अल्लाह ताला फरमाए थो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरता मई, मां रब करीम तुंहिंजो ईअं ज़ान शान ज़िक्र बुलंद कयो आ जो जाथे मुंहिंजो नालो हूंदो उते तुंहिंजो नालो ज़रूर हूंदो। इज़ा ज़ुकिरतो इहो कानून आ, जाथे बि रब जो ज़िक्र थींदो ज़ुकिरता मई, ऐं मुंहिंजा हबीब तूं मां सां गॾु ज़रूर बयानु थींदे। मुखां तूं जुदा कोन हूंदे, मुखां तुंहिंजो ज़िक्र जुदा कोन हूंदो, मुंहिंजे ज़िक्र सां गॾु तुंहिंजो ज़िक्र हूंदो। जंहिं जाइ ते ख़ुदा जो हम्द आहे, ख़ुदा जी तौहीद आहे, उते मुस्तफ़ा जी रिसालत आहे। जाथे अल्लाह पाक जे ज़ात बाबरका जो शान मान आहे, उन जाइ ते मुंहिंजे महबूब पाक जो ज़िक्र हलंदो रहंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह, अवां ॾे जेको अल्लाह वटां रसूल थी आयो आहे उहो आहे जंहिंखे मां रब नालो ई अहिड़ो ॾिनो आहे जंहिंजो सिफ़त नालो सना आहे सारायल, उन जी हमेशह हमेशह तारीफ़ पई हलंदी। अल्लाह पाक हबीब में ऐब त कोन रखियो आहे, पर ऐब जो शक शुबहो बि मुस्तफ़ा में कोन्हे को। दुरूद पढ़ो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। वरी सलात मुंहिंजे आका ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा भाउ दीर मुस्लमान, हर हिकु माण्हू खे पंहिंजी ॿोली ईंदी आहे, जंहिंजी जेका मादरी ज़ुबान हूंदी न, मादरी, उन मादरी ज़ुबान खां पाण वाक़ुफ़ु हूंदो आहे। असांखे ख़बर आहे त पटको छाखे चइबो आहे, खट छाखे चइबी आहे, वाॾण छाखे चइबी आहे, नाड़ो छाखे चइबो आहे, घोबो छाखे चइबो, कोडर छाखे चइबो, असांजी पंहिंजी ॿोली आहे। अला हाज़ल क़यास अहिड़े तरीक़े सां हर ॿोली वारो पंहिंजी ॿोली खे पाण ॼाणंदो आहे। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्त में न अची नबूअत जो ऐलान कयो ऐं हज़रत ईसा जे ज़माने खां वठी करे महबूब पाक ते 200 साल जो दौर हो। मुशरिकनि हथरादू अलाह ठाहिया, हथरादू मज़हब ठाहिया, हथरादू मूर्तूं ठाहियूं, मंदर ठाहियूं, इबादतूं पंहिंजे ख़्याल सां, मर्ज़ी पवे न वणे न जंहिं शइ खे हिलाल कनि, मर्ज़ी पवे न वणे न जंहिं शइ खे हराम कनि, पंहिंजे मर्ज़ीअ सां मज़हब ठाहियूं। वॾेरा शाही जो दौर हुजे, चार चङा जेका ॻाल्हि कंदा हुआ बसि हुनजो मज़हब हूंदो। हबीब पाक आया अचण सां फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। इहे बुत, इहे मंदर, इहे मज़हब, इहे तव्हांजा तरीक़ा, इहे सभु ग़लति अथव। अव्हांखे पैदा करण वारो आहे रब, उन रब मूंखे मोकिलियो आहे। जीअं मां चवांव तीअं कयो, मञो त 307 बुट बेकार आहिनि, चवणो पवंदो हिकिड़ो अल्लाह आहे। सही आहे ॻाल्हि नई? 7 सालनि खां पोइ नई ॻाल्हि अची चिमे गोयो शुरू। अड़े ॾिसी छा थो चवे? ओए माण्हू 40 साल मुंहिंजे आका, मुंहिंजे मौला, मुंहिंजे साईं, मुंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कंदा हुआ, अमीन चवंदा हुआ, सचो चवंदा हुआ, बा अख़लाक चवंदा हुआ, अमानतदार चवंदा हुआ, हबीब खां फ़ैसिला कराईंदा हुआ, पंहिंजा सोन चांदियूं ॾोकड़ मुस्तफ़ा वटि अमानत रखंदा हुआ। हुनखे वार जेतिरो बि शक कोन हो त को असांजे माल में ख़यानत थींदी। पर उहे साॻा माण्हू महबूब पाक जे तौहीद ऐं नबूवत ऐं रिसालत वारे ऐलान करण खां बाद में जानी दुश्मन थी पिया, महबूब जूं गिलाऊं करण लॻा, हबीब पाक खे मौज़ माज़ अल्लाह घटि वधि ॻाल्हाइण लॻा। हाणे घटि वधि जो ॻाल्हाइनि त ज़रूरु नालो वठनि न बा। हाणे न मुंहिंजी को गिला करे त मुंहिंजो नालो वठे न। अब्दुर्रहीम अहिड़ो आहे, अब्दुर्रहीम हीअं थो चवे, अब्दुर्रहीम में ही ऐब आहे, अब्दुर्रहीम अहिड़ो आहे, नालो वठी पोइ चवे न गिला करे न बा। सम्झो था अलाए न? ज़रूरु जेको गिला कंदोसि त नालो वठी पोइ त कंदो न। हाणे अरबन महबूब जो नालो वठी गिला शुरू कई। नालो छा वठनि? मुहम्मद। कहिड़ो नालो वठनि? मुहम्मद। पोइ छा चवनि? हेड़ो आहे, हेड़ो आहे, हीअं आहे। सियाणा हा, ॿोली ॼाणंदड़ हा, पाण चयूं यार असां त वॾा बेवकूफ़ आहियूं। चई छो? चई असां होॾां था चऊं मुहम्मद, छा था चऊं? माना साराहियल, भलो, ऐं वरी था चऊं त हेड़ो आहे, हेड़ो। घणा माण्हू खिलंदा, दुनिया थुकूं हणंदी त
त भेणा तव्हां त के सफ़ा चट खाते में आहियो, अकुल खसजी वियो अथव। होॾां चओ था त मुहम्मद याने सारायल भलारो शान वारो जंहिंजी सदाई सिफ़त पाया कयूं, उहो सिफ़त कयल वरी बुछड़ो कीअं थियो? पंहिंजे पाण खे मलामत कयूं, चयूं त हाणे मुहम्मद न सॼोसि, छो त मुहम्मद चवण सां हुनजी पाण ई पाण तारीफ़ थिए थी। सम्झो था न साईं? रुगो नालो वठो त बि अब कंहिं माण्हूअ जो नालो हुजे सुरहो, छा नालो हुजेसि, उनखे चवंदो सुरहातो में धप्पा, चवंदोसि कावड़िया हुजा? सम्झ में ॻाल्हि नथी अचेव। मां त सफ़ा खोले सोलो थो करे ॿुधायांव। अब कंहिं माण्हूअ जो नालो आहे सुरहो, सुरहा नाला आहिनि, पोइ हुन सुरहे खे चवंदो तो में धप्पा। भला कंहिंजो नालो आहे सुहिणो, छा आहे नालो, उनखे चवंदो तूं ख़राबु आहे, ज़रूरु चवंदे लॼ थींदव न। त भेणा चऊं था सुरहो, वरी धप कीअं, वरी चऊं था सुहिणो, वरी ख़राबु कीअं? अरबन बि चयो त चऊं था मुहम्मद, वरी गिला कीअं? छो त मुहम्मद जी त गिला हूंदी कान्हे का, मुहम्मद जी त साराह हूंदी आहे। अल्लज़ी युहमदो हमदन बाद हमदिन, मुहम्मद त सारायल खे चइबो आहे जंहिंजी सिफ़त ऐं सना बयान कबी आहे। असां होॾो चऊं था सारायल, वरी कयूं था गिला, या ठहे ॻाल्हि कान थी, अचो त नालो मटायूंसि। हाणे जॾहिं असांखे सुरहे जी गिला करणी आहे न, त पोइ सुरहे खे कोन चवंदासीं त सुरहातो में धप्पा, असां चवंदासीं धपिरतो में धप्पा। छा चवंदासीं? हे भेणा धपिर तो में धप्पा, सुरहो न चवंदासीं। अहिड़े तरीक़े सां सुहिणे खे ईअं कोन चवंदासीं सुहिणा तूं कोझो आ, असां हुनखे चवंदासीं भेणा कोझा तूं त को कोझो आ, सुहिणो चवंदासीं कोन। अहिड़े तरीक़े सां अरबन ॿोली वारनि नबी जो नालो मटायो। हाणे मुहम्मद न पिया चवनि, चवनि पिया मुज़म्मम। छा? मुज़म्मम, मुहम्मद जो ज़िद। मुहम्मद माना सारायल, मुज़म्मम माना जंहिंजी गिला कयल हुजे। हाणे चवनि पिया मुज़म्मम हेड़ो आ, मुज़म्मम हेड़ो आ, ख़ुशि पिया थियनि असां नालो बि मटायो आहे, ऐब बि असां ते कोन ईंदो, माण्हू बि मयार कोन ॾींदा। असहाबनि सगोरनि ॻाल्हि ॿुधी हबीब वटि आया, या रसूल अल्लाह, अॻे त चंडरा गिला कंदा हुआ पर नालो कोन मटाईंदा हुआ, हाणे त तव्हांजो नालो ई हिननि मटाए छॾियो आहे। अव्हांजो नालो था चवनि मुज़म्मम हेड़ो, मुज़म्मम हेड़ो, मुज़म्मम हेड़ो। ओ मुंहिंजा नबी असांखे ॾाढो ॾुख थो थिए। वाह मुंहिंजा नबी मुंहिंजे मुस्तफ़ा खिली ॾिनो, मुंहिंजे नबीअ खिली। पाण फरमायूं त रब अहिड़ो त इंतज़ाम कयो आहे जो अल्लाह ताला मूंखां ऐब ईअं दूर कया आहिनि, ईअं दूर कया आहिनि, मां त ऐब वारो कोन आहियां। मुंहिंजे लाइ अल्लाह ताला अहिड़ो इंतज़ाम कयो आहे जो बुराई ऐब ख़राबी मुंहिंजे वेझो अची कान थी सघे। हे गिला था कनि मुहम्मद जी, न न, हे गिला था कनि मुज़म्मम जी। हुम युसब्बून मुज़म्ममन वल्हम्दुलिल्लाह अना मुहम्मदुन। इहे गिला था कन कहे मुज़म्मम जी, उहो मुज़म्मम को ॿियो हूंदो, मां त मुहम्मद आहियां। अल्लाह अकबर। हक़ चार यार अदा मुंहिंजे महबूब छा फरमायो त सहाबियो गणती न कयो, घबरायो न, अव्हांखे ॾुख न करणु खपे। इहे कंहिंजी था गिला कनि? मुज़म्मम जी। कंहिंजी था कनि? चओ अदा कंहिंजी? मुज़म्मम जी। ऐं मां केरु आहियां? पोइ भली मुज़म्मम जी गिला कनि, मां मुज़म्मम त आहियां ई कोन, मां त मुहम्मद आहियां। सरकार जो नालो ई अहिड़ो अल्लाह रखी छॾियो जो मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी गिला जो तसव्वुर ई कोन्हे। किताबनि में ईंदो आहे जॾहिं मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी पाक जो नालो रखियो हो मुहम्मद, त मके जे माण्हुनि पुछियुसि त ॾे ख़बर इहो तो नालो छो रखियो अथसि? इहो नालो अरब में अॻे हुयो ई कोन, अॻ में कंहिं रखियो ई कोन हो, ऐं नओं नालो थी पियो, ऐं अरब ॼाणनि पिया मुहम्मद जी माना बि सुठी आहे। त हज़रत अब्दुल मुत्तलिब खे नबी जे ॾाॾे खे चऊं साईं तो इहो नालो छो रखियो आहे छोकिरे जो? ओ अदा माण्हू त चवनि था नबीअ खे ख़बर कान्हे,
मुझे नबी के 40 साल चवन था ख़बर कान हुई, चवन था निभागा त नबी करीम के वही अचण खां पोइ 40 साल खां पोइ पतो पियो एसी ताईं का ख़बर कान्हे, पर हे त हबीब ॼाओ आ, नबी पाक जो ॾाॾो आ, नबी बि नाहे, नबीअ जो रुगो ॾाॾो आ, नबूअत उनखे कान मिली आ, रिसालत उनखे कान मिली आ। उन खां पुछऊं तो मुहम्मद जो नालो मुहम्मद छो रखियो आ? हज़रत अब्दुल मुत्तलिब चवे थो मां मुहम्मद इन जे करे नालो रखियो आ जो हे भाग भरियो बचड़ो जरी ॼाओ आ, मां हिन जी शक्ल ॾिठी आ, सूरत ॾिठी आ, अखलाक ॾिठो आ, किरदार ॾिठो आ, नमूनो ॾिठो आ, उन मां मां सम्झां थो त हिन बच्चे जो एॾो वॾो शान थींदो जो रूह ज़मीन ते हिन जा गुण पिया माण्हू ॻाईंदा। अदा केरु सम्झी वियो? चओ ॾाॾो। केरु सम्झी वियो आहे? माण्हुनि चयो नालो मुहम्मद छो रखियो थी? चवे थो मुहम्मद इन जे करे नालो रखियो अथमि त मुहम्मद जी माना आहे सारायल, मां नालो इन जे करे रखियो आहे त हिन में गुण आहिनि, हिन में गुण आहिनि, हिन में ख़ूबियूं आहिनि, हिन में कमाल आहिनि, हिन में अलाह जूं नेमतूं रखियलूं आहिनि। ऐं अहिड़ियूं नेमतूं त रुगो मके वारा न, मदीने वारा न, ओलह वारा न, ओभर वारा न, पर कीअं भला केरु जे जोड़े जोड़ जहान जी, जॾहिं जोड़ियाई खामद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई, कलमो तह करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी ये उताई, पो लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे। महबूब ॼमण सां ॼाओ, अचण सां आयो, दुनिया जे तख़्ते ते पहुतो, ॾाॾे हबीब खे ॾिठो, नालो रखियईं मुहम्मद। माण्हुनि पुछो छो रखियो थी? जवाब ॾिनई त हिन जी जहान सॼो जहान तारीफ़ कंदो। अव्हां गौर कंदो न, अरबी पढ़ो, फारसी पढ़ो, पश्तो पढ़ो, सिंधी पढ़ो, उर्दू पढ़ो, बिरोहकी पढ़ो, सिराइकी पढ़ो, अंग्रेजी पढ़ो, गुरमुखी पढ़ो, मुंहिंजा प्यारा दोस्त हिंदी ज़बान पढ़ो, चाइना जी ज़बान पढ़ो, पूरी काइनात में जेके ज़बानूं तव्हां पढ़ो, जंहिं बि ज़बान में किताब खोलींदो तव्हांखे मुस्तफ़ा जी नात मिलंदी। हर शाइर, हर आलिम, हर बयान करण वारे, हर नबी जे आशिक, कहिड़ी बि ॿोलीअ जो हुजे, कहिड़े बि मुल्क जो हुजे, पंहिंजे पंहिंजे ज़ुबान में मुंहिंजे आला मुस्तफ़ा जी तारीफ़ कई थी। त हज़रत अब्दुल मुत्तलिब जी ॻाल्हि सची निकिती आहे न, त मां मुहम्मद इन जे करे नालो थो रखांसि जो ही मुहम्मद उहो जवान थींदो जो जंहिंजी रूह ज़मीन ते ओलह ओभर में, ॾखिण उत्तर में त छा, पर तहत सरा खां वठी करे लामकान ताईं जंहिंजी तारीफ़ पई हलंदी। सलात पढ़ त अॻिते हलूं। वरी मोहब्बत सां ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त सना अरबन भी बयान कई आहे, फारसी वारनि भी बयान कई आहे, हर ज़बान वारनि बयान कई आहे। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैहि वॾो हिकिड़ो आरिफ आलिम थी गुज़रियो आहे, उहो फरमाए थो बलगल उला बिकमालिही, बलगल उला बिकमालिही, कशफत दुजा बिजमालिही, हसनत जमीउ खिसालिही, सल्लू अलैहि व आलिही। सलात सलात मुंहिंजे हबीब ते। जंहिं शहर में 4 बंद हूंदा आहिनि उनखे चइबो आहे रुबाई। 4 बंद, हिकिड़ो बंद बलगल उला बिकमाल हिकिड़ो बंद आहे, कशफत दुजा बिजमालिही ॿियो बंद आहे, हसनत जमीउ खिसालिही इहो टियों बंद आहे, सल्लू अलैहि व आलिही इहो चौथों बंद आहे। इन्ही खे चइबो रुबाई। मौलाना अब्दुर रहमान जामी वॾो आरिफ अहलुल्लाह थी गुज़रियो आहे, जंहिंजो मां तव्हांखे किसो बि ॿुधायो हो त जेको शहर पढ़ंदे पढ़ंदे मदीने पहुतो, महबूबन फरमायो त मोटायोसि, हुनखे मोटाए जेल में विधऊं। वरी हबीबन चयो त कढोसि जेल खां, इहो को चोर न आहे, इहो आशिक़ आहे। मुंहिंजे सिफ़त में हिकिड़ो शाइर लिखियो अथई जेको मुंहिंजे रोज़े जे आॾो पढ़ंदो त मां मुहम्मद निकिरी भाकुर पाईंदोसांसि। चयोसि त तूं अचु सही पर शाइर न पढ़, मां तुंहिंजो न त इस्तेक़बाल कंदुसि।
मुंहिंजा मिठड़ा भा ओ अब्दुर रहमान जामी लिखे थो पियो हिकिड़ी राति मां सुतो पियो आहियां ख्वाब पियो लहां ख्वाब में ॾिठुमि त मां रसूलुल्लाह जे कचहरी में पहुची वियो आहियां ऐं यार जंहिंखे महबूब जो कचहरीअ में निंड में ख्वाब में दीदार थिए उहो सचो आहे साईं फरमायो ला यतमस्सल बिय शैतान मन रानी फिल मनाम फ़क़द रअल हक़ पाण फरमाइनि था त शैतान कॾहिं बि मुंहिंजी शक्ल ठाहे न सघंदो मुंहिंजी सूरत ठाहे कंहिंखे ॾेखारे त मां फलाणो आहियां साईं फरमाइनि था ॿियनि जूं शक्लूं ठाहे सघंदो लेकिन मुंहिंजी शक्ल ठाहे न सघंदो पर जेको न ख्वाब में मूंखे ॾिसे ज़ियारत करे तंहिंखे मुबारक आहे उन मुंहिंजी ज़ियारत कई भाग वारा हूंदा जिन खे सोणे नबी जी ज़ियारत थींदी जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे ज़ियारत जो त मां ॾस थो ॾियांव उहो कमु कयो पाण ज़ियारत थींदव ऐं इंशा अल्लाह ताला थींदी ऐं कीअं थींदी जो मुंहिंजे हबीब ते सलात घणी पढ़ो दुरूद घणो पढ़ो सोमहणीअ जे टाइम ते आदत बनाए छॾ सुम्ह जा बाद में अॻ में हिकिड़ी तस्बीह सलात जी पढ़ी वुज़ू करे सुम्ही पइजां हिकिड़ी राति ॿी राति टीं राति नेठि तुंहिंजो भाग खुलंदो जो बिस्तरे ते मदीने वारो साईं दीदार कराईंदे और मुंहिंजा अदा अब्दुर रहमान जामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया ख्वाब में नबी पाक जो दीदार थियो आहे ॾिसां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तख़्त ते वेठो आहे रूह ज़मीन जा शाइर वेठा आहिनि चओ सुभान अल्लाह सचल सरमस्त वेठो आहे भिटाई घोट वेठो आहे कलंदर शहबाज वेठो आहे पीरान पीर शहर चयान पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वेठो आहे हज़रत रोज़े धणी शहर चयान रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह वेठो आहे ख्वाजा सुल्तान औलिया जा शेर आहिनि अहिड़ा अल्लाह जा वली सभु वेठा आहिनि मुंहिंजा अदा जामी वेठो आहे रूमी वेठो आहे अहिड़े तरीक़े सां ॿिया बुज़ुर्ग पर हज़ारनि जे तादाद में नबी पाक जे आॾो वेठा आहिनि हबीब पाक फरमाइनि था ओ सादी छा फरमायूं ओ सादी लब्बैक या रसूल उथी ॿिया सभु वेठा आहिनि नबी से तख़्त ते आहे ॿिया हेठि आहिनि सादी उथी बीठो पाण फरमाइनि था सादी जेका मुंहिंजे शान में रुबाई चई थी सा चई त ॿुधाए अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही आदतूं सोहणियूं संदुसि हसनत जमीओ खिसालिही अदा मोमिन सभई दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही ॾाढे ॾाढे मुझे प्यारे आका फरमायो सादी ॿुधाए सादी उथी बीठो अब्दुर रहमान जामी थो चवे पंहिंजी ॿोलीअ में अरबी ज़बान में चई बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीओ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही अब्दुर रहमान जामी थो चए जंहिंमहिल इहे चार शाइर चयईं मूं ॾिठो नबी पाक हुनखे पाण ॾे सॾु करे भाकुर पाए महबूब हुन जा पंहिंजा चप हुन जे चपनि ते रखी चुमी ॾिनी वाह सादी तुंहिंजो भाग हबीबन करीमन जी दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि वसल्लम दुरूद शरीफ बुलंद आवाज़ मौलाना जामी थो चए त मूं ॾिठो सोणे नबी पाक हुनखे चुमी ॾिनी चुमी ॾेई पाण फरमस वरी ॿुधाए छा फरमायूं वरी ॿुधा मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था वरी कशफ वरी मौलाना सादी चयो बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीओ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही जंहिंमहिल ॿियो दफ़ो पढ़ियईं वरी मुंहिंजे आका वेझो कयो आहे वरी मुंहिंजे महबूब पाक पंहिंजा पाक चप सादीअ जे चपनि ते रखी चुमी ॾिनी आहे मौलाना जामी थो फरमाए ख़ुदा जो कसम आहे मां ॾिसंदो रहियुसि
इहो सिलसिलो हलंदो रहियो, ॻणींदो रहियुसि त मां ॾिठो त 70 दफ़ा नबी पाक सादीअ जा चप चुमिया। घणा दफ़ा साईं? 70 दफ़ा। हिकिड़ो दफ़ो न। पोइ मूंखे जोश अची वियो, बर्दाश्त कोन करे सघियुसि, मां नारो हणी जागी पियुसि त ख्वाब ख़तम थी वियो। मालूम थियो त मुंहिंजे महबूब जे दरबार में मुस्तफ़ा जी नात क़बूल आहे। जेकॾहिं को शाइर, को आशिक मुंहिंजे नबी जी सिफ़त सना बयान करे ऐं हुज़ूर जी तारीफ़ करे त ख़ुदा जो महबूब राज़ी थींदो आहे, नाराज़ कोन थींदो आहे। हबीबल करीम जे ज़ात बाबरकात उन खां राज़ी थींदा आहिनि। इन इनाम खां वधीक ॿियो कहिड़ो इनाम आहे? तूं शाइर खे 5 रुपया ॾींदे, 10 रुपया ॾींदे, इनाम में के पैसा ॾींदे, हिन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे जो अल्लाह जो हबीब पंहिंजे सिफ़त तरण वारे जे चपनि ते चुमी मुबारक ॾेई छॾे। सराशरी बुलंद आवाज़ सां पढ़ंदो रहंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हिकिड़ो हिंदुस्तान जो शाइर आहे, उनजो नालो आहे मिर्ज़ा ग़ालिब। असदुल्लाह नालो हुअसि, पर पोइ ग़ालिब हुनजो तख़ल्लुस हो, मशहूर आहे ग़ालिब। असदुल्लाह नालो अथसि, ग़ालिब हुनजो तख़ल्लुस आहे। उनखे चऊं त ग़ालिब तो ग़ज़ल घणा ई चया आहिनि, तो घणियूं ई तारीफ़ूं कयूं आहिनि शाइरनि जूं, ॿियनि जूं, बादशाहनि जूं, तो नबी करीम जी तारीफ़ त कई कान्हे का। चओ तो मां हिकिड़ो शेर चयो, नबी करीम जे तारीफ़ में बसि हिकिड़ो शेर चयो अथमि। ॿुधाए मिर्ज़ा ग़ालिब थो चए, ग़ालिब सनाए ख्वाजा बयज़दां गुज़ाश्ते में कि आज़ात पाक मर्तबा दाने मोहम्मद। मिर्ज़ा ग़ालिब थो चवे, मां कहिड़ी था तारीफ़ करायो, मां त बसि एतिरी ॻाल्हि थो चवां त मां नबी जी तारीफ़ अलाह जे हवाले कई आहे, छो त अलाह खे ई मुहम्मद जे मर्तबे जी ख़बर आहे, ॿिए खे ख़बर ई कान्हे का। ॿियो केरु बयानु कंदो? तंहिंजे करे मां अलाह जे हवाले कयो आहे त या अलाह तूं ॼाण त तुंहिंजो हबीब ॼाणे, मुंहिंजे महबूब करीम जी तारीफ़ तूं कर, छो त तोखे ख़बर आहे मर्तबे जी, ॿिए खे ख़बर ई कान्हे का। ग़ालिब सनाए ख्वाजा बयज़दां गुज़ाश्ते कि आज़ात पाक मर्तबा दाने मोहम्मद अस्त। छो त मूंखे ख़बर आहे त मोहम्मद करीम जे मर्तबे खे ॼाणे थो त ख़ुदा थो ॼाणे। पोइ जंहिंखे मर्तबे जी ख़बर आहे उहो ई तारीफ़ कंदो। मां केतिरी तारीफ़ कयां? बसि मां हिकिड़ो शेर चयो आहे, वधीक मां चई नथो सघां। अवां ॾिसंदव शाइरनि तारीफ़ूं कयूं करे करे करे, दरी विरत किश्ती फिरोशुद हज़ार के पैदा न शुद तख्त ए बर किनार। बेड़ा हलाए 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 हलाए, बेड़नि खे डोड़ाए डोड़ाए डोड़ाए, घोड़ा भॼाए 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 थकिजी पिया। आख़िर छा चयूं? बादज़ ख़ुदा बुज़ुर्ग तोई किस मुख़्तसर। ओ मुंहिंजा नबी तुंहिंजे अखियुनि जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे कननि जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे वारनि जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे ॾंदनि जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे कपिड़नि जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे गुफ़्तार जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे क़ुरान जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे हदीस जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे सखा जी तारीफ़ कयूं, तुंहिंजे अदालत जी तारीफ़ कयूं। मुंहिंजा हबीब कहिड़ी कहिड़ी तारीफ़ कयूं, थकिजी था पऊं पिया। बसि बाहूं ॿधी चऊं था त अल्लाह खां बाद मर्तबो आहे त मुहम्मद मिठे जो मर्तबो आहे। अल्लाह खां बाद कंहिंजो मर्तबो आहे? ॾाढे जो कंहिंजो मर्तबो आहे? बसि बादज़ ख़ुदा बुज़ुर्ग तोई किस मुख़्तसर। मुख़्तसर ॻाल्हि इहा था कयूं त ख़ुदा खां पोइ शानात मुंहिंजे हबीब जो आहे। काइनात में जेकॾहिं का अल्लाह जे मख़लूक में बरतर, बाला, आला, अफ़ज़ल, सभिनी खां मथे आहे, उहा मुंहिंजे मुहम्मद मिठे जी ज़ात बाबरकात आहे। हबीब जे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जी तारीफ़ बयानु कजे। मुस्तफ़ा जी हर शइ निराली आहे, चओ सुभान अल्लाह। सलात पढ़ तो कि मौलाना अहमद रज़ा जी ॻाल्हि ॿुधायां। वरी बि ॿियो दफ़ो हबीब ते सलात। मौलाना अहमद रज़ा ख़ान चओ रहमतुल्लाह अलैह। अल्लाह ताला असां अहले सुन्नत वल जमात ते एहसान कयो। अवां ॾिसंदव न, ऐं सुन्नियो तव्हां पंहिंजी तारीख़ पढ़ंदव त तव्हांजे मुर्शिदनि में, अव्हांजे बुज़ुर्गनि में जुनैद बगदादी जहिड़नि जवाननि जो नालो आहे, बायज़ीद बुस्तामी जहिड़े बुज़ुर्गनि जो नालो आहे, सिर्री सुक्ती रहमतुल्लाह अलैह जहिड़नि बुज़ुर्गनि जो नालो आहे, शकीक बल्खी रहमतुल्लाह अलैह जहिड़नि बुज़ुर्गनि जो नालो आहे,
ख्वाजा अबू सईद मखज़ूमी जड़न बुजुर्गन जो नालो आ। हज़रत पीरान पीरा अब्दुल कादर जीलानी जड़न जवानन जो नालो आ। हज़रत दाता गंज बख्श जड़न बुजुर्गन जो नालो आ। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जड़न बुजुर्गन जो नालो तव्हां जे लिस्ट में ईंदो। निज़ामुद्दीन औलिया तव्हां जे मुर्शिदन में दाख़िला। हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन मसूद गंज शकर रहमतुल्लाह अलैह अवां असां जे मुर्शिदन में शामिल आ। हज़रत अली अहमद साबिर कलियर वारो बुजुर्ग असां जे मुर्शिदन में उन जो नालो आ। हज़रत सैयद मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह असां जे मुर्शिदन में नालो आ। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल जहिड़ो बुजुर्ग असां ई तव्हां जे मुर्शिदन में शामिल आ। रोज़े धणी जहिड़ा कामिल वली, मखदूम सरवर जहिड़ा कामिल वली, भिटाई घोट जहिड़ा कामिल वली, सुल्तान औलिया जहिड़ा कामिल वली, अवां खे लख लख मुबारकूं। नज़र कयो त ख़ुदा जो कसम आ अवां जी तारीख़ सोनहरी अखरनि सां भरी पई आहे। सोनहरी अखरनि सां, सोनहरी अखरनि सां नज़र खणी डोड़ायो त अल्हम्दुलिल्लाह गंज लॻा पिया आहिनि। हा या न? अल्लाह जे वलियनि जी लिस्ट तव्हां वटि आहे न? अवां ॾिसंदो जाॾे नज़र डोड़ाईंदो त ख़ुदा जे वलियनि जो नालो ईंदो। औलिया अल्लाह जी जमात चओ असां सां आहे। पर मां थो चवां त हिन पोएं दौर में, हे जेको हाणे ताज़ो दौर गुज़रियो आहे, मुंहिंजा मिठड़ा भाउ, इन दौर में वरी अल्लाह जो अहसान थियो। इहे कामिल वलियत चोटी जा हा। अल्लाह ताला वॾो अहसान कयो, पर मुंहिंजे रब जो वॾो अहसान जो असां सुन्ननि ते रब अहसान कयो, जो मौलाना अहमद रज़ा जहिड़ो असांखे ख़ुदा आलिम ॾिनो। अहिड़ो आलिम पैदा ई कोन थियो। उन जो नालो अॼु बि खणिजे थो न साईं। नबी साईं फरमायो हो न, या उमर यफिरु शैतान मिन ज़िल्लिक। ऐं उमर, अलाह तोखे एॾी सघ ॾिनी आहे, अलाह पाक तोखे उहो पावर ॾिनो आहे जो उमर जंहिं जाइ तां तूं लंघंदो आहे न त तुंहिंजे पाछे खे ॾिसी शैतान भॼी वेंदो आहे। इज़ा मररत मिन फज्जिन ला यमुर शैतान मिन फज्जिन। ऐं प्यारा उमर, इहो बि तोखे मां ॿुधायां थो त जंहिं गलीअ मां, जंहिं रस्ते सां, जंहिं रोड सां हिकिड़ो दफ़ो तूं लंघे वेंदो आहे न, वरी ज़िंदगीअ में उतो शैतान न लॻंदो आहे। इहो कंहिंजो शान आहे? चओ मुंहिंजे अल्लाह जो। चओ कंहिंजो शान आहे? अल्लाह जंहिंखे फज़ीलत ॾे। हज़रत उमर साईं जे नाले में अॼु बि बरकत आहे। माण्हू राति जो सुम्हे, दिलि में विसविसा थींदा आहिनि, ख़राब ख्वाब ईंदा आहिनि, शैतानी चकर थींदो आहे, राति जो एहतलाम पइजी वेंदो आहे, राति जो घबराईंदो आहे, दिलि सुस्त थी पवंदी आहे, परेशान माण्हू हूंदो आहे। बुज़ुर्गाने दीन चयो आहे त सुम्हण वारे टाइम ते राति जो रुगो पंहिंजे सीने ते लिखो हज़रत उमर, आंगुर सां लिखो, मस जी ज़रूरत कान्हे, पने पेंसिल जी ज़रूरत कान्हे, हज़रत उमर पंहिंजे सीने ते लिखी सुम्ही पओ। इंशाअल्लाह ताला उन नाले जे बरकत सां तुंहिंजूं सभु परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं। तोखे एहतलाम बि कोन पवंदो, तोखे बुरो ख़्याल बि कोन ईंदो, तुंहिंजे दिलि जा विसविसा बि मिटिजी वेंदा। जेका ड्रिज ख़ौफ़ भउ परेशानी थी, उन जवान जे नाले सां साहिबु ख़ुदा तुंहिंजी ख़तमु फरमाए छॾींदो। इहा हज़रत उमर जे नाले जी बरकत आहे। चओ अब छा आहे? अहिड़े तरीक़े सां मौलाना अहमद रज़ा जो नालो दुश्मन जे लाइ तीर आहे। मुंहिंजा सोहणा, छो अहमद रज़ा जहान छॾे वियो आहे, हिन दुनिया में हाणे मौजूदु कोन्हे को, पर उन शख़्स दुश्मन सां अहिड़ी जुठ कई, अहिड़ी जुठ कई, अहिड़ी हुननि जी पाड़ पटियई जो हुननि जी पाड़ वरी साई भाण विझनि, जेको था कलर विझनि, जेतिरी था गुड कढनि। हिननि जे फ़सुल खे अहमद रज़ा अहिड़ो बिल्डोज़र घुमाए वियो आहे, इन वहाबियत जो अहिड़ो त लाहु कढियो अथई जो मुंहिंजा 100 साल थियण वारो आहे, पर हुन अल्लाह जे वलियनि खे अहिड़ो धकु हयो आहे जो हुननि जा वॾा मरी विया आहिनि, पर क़ब्र में बि हुननि जा वॾा अहमद रज़ा जो नालो ॿुधी दाहूं कंदा आहिनि। अल्लाह ताला जो फज़ल आहे जो इहो शाइर आशिक़ आलिम आरिफ़ मोहम्मद करीम जो सचो ग़ुलाम रब करीम असांखे ॾिनो। हाणे हुन जी ॻाल्हि यादि आई आहे, उहा ॿुधायां, पूरी अहमद रज़ा जो हिकु शेर ॿुधायां। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। वरी सलात मुंहिंजे मिठड़े हबीब ते। ओ मुंहिंजा अदा मुस्लमान, असां त हर जुमे ते तकीर कंदा आहियूं न। मौलाना अहमद रज़ा साल में 2 तकीरूं कंदो हो बसि।
घणियूं बस। जुमा ॿिया पढ़ाईंदा हुआ, पाण नमाज़ पढ़ंदो, ख़ुतबा ॿिया पढ़ाईंदा हुआ, पाण पढ़ंदो, साल में 2 तक़रीरूं कंदो। हिकिड़ी पंहिंजे मुर्शिद जे उर्स ते, कॾहिं बा संदुसि मुर्शिद जेको हो उन जो उर्स थींदो हो 12 महीने, उन ॾिहाड़े ते तक़रीर कंदो हो बसि। ॿियो वरी मुंहिंजे मुहम्मद करीम जे उर्स वारे ॾिहाड़े ते मीलादुन नबी जे जलसे खे ख़िताब कंदो। मुंहिंजा भाउ, हिकिड़ो शख़्स महिमान आहे, बरेली जे शहर में आयो आहे। आला हज़रत जे मौलाना अहमद रज़ा जे ॻोठ जो नालो आहे बरेली। छा आहे नालो साईं? ॻोठ जो नालो हिंदुस्तान में आहे। जीअं असांजे ॻोठ जो नालो शाहपुर चाकर, त हुन जो नालो आहे बरेली। मौलाना अहमद रज़ा जो ॻोठ आहे। हिकिड़ो माण्हू शहर में आयो, ॾिठई त शहर में, सॼे शहर में सफ़ाई पई हले, छिनकार पियो थिए, झंडियूं पियूं लॻनि, चूनो पियो विछाइजे, स्टेज पई ठहे, माण्हू ख़ुशी पिया कनि। उन मुसाफ़िर महिमान पुछो, अबा छा आहे? चयूं तोखे ख़बर कान्हे? चई न। चई अॼु राति जलसो आहे मीलादुन नबी जो। छाजो? मीलादुन नबी करीम जे ॼमण जे ख़ुशीअ जो जलसो। चई हेॾो वॾो इंतज़ाम पिया कयो, रोड पिया ॿुहारियो, झंडियूं पिया लॻायो, स्टेजूं पिया ठाहियो। आलिम किथां जो आहे? आलिम जेको तक़रीर कंदो। चऊं था आलिम ॻोठ जो आहे। किथां जो आहे? ॻोठ जो। हा, ॻोठ जो चवंदा आहिनि घर जो पीर, चुल्ह जो मारंग। ईअं आहे न भाउ? घर जो पीर, चुल्ह जो मारंग। घर जो पीर जो घर की मुर्गी दाल बराबर। घर में भली कुकड़ को हो, पर उहो बि दाल जहिड़ो नज़र ईंदो आहे। पराए घर साॻु खाई ईंदो न, चवंदो यार वाह जो मानी खाराई। त हुनखे हैरत लॻी त भई शहर बरेली जो, मौलवी बि ॻोठ जो, ऐं हेॾो इंतज़ाम ॻोठाई मौलवी लाइ। अवां कॾहिं मुंहिंजे लाइ कयो आहे? ॻाल्हायो आहे भाउ? चवंदो ज़रूरत ई कान्हे का रोज़ ॿुधाए थो, छो झंडियूं हणो? आहे न भाउ, घर की मुर्गी दाल बराबर। त हुनखे हैरत लॻी त यार जेको ॻोठ जो मौलवी आहे ऐं ॻोठ जे मौलवी लाइ हेॾो इंतज़ाम आहे, इहो त ॾिसां, इन्हीअ खे ॾिसां, तरसी पियो। साईं जलसो भरिजी वियो, स्टेज तयारु थी वई, नातूं हली वयूं, अञा मौलाना अहमद रज़ा घर वेठो आहे, तक़रीर ते आयो कोन्हे। जंहिं महिल तक़रीर जो टाइम थियो, तंहिं महिल मौलाना साहब खे वठण विया। अॼुकल्ह रवाज आहे कार काहे वञिबी आहे, मोटर काहे वञिबो, ठीकु आहे न साईं, जीप काहे वञिबी। पर हिंदुस्तान में उन ज़माने में रवाज हो, जंहिंजी इज़त कंदा हुआ उन जे लाइ डोली खणी वेंदा हुआ। डोली छा खणी वेंदा हुआ? तव्हां ॾिठी कान्हे? किथे ॾिठी अथव? हर भर कूड़ था हण पिया। डोली पंजाब में आहे, उते वरी रवाज आहे जेका माई परणबी आहे न साईं, उन कुंवार खे डोलीअ में खणी ईंदा आहिनि। पींगे वांगुरु हूंदी आहे, माई उते वेहंदी आहे, मथां हीअं ढकियल हूंदी आहे, उनखे ॿाहिरों गुल ॾींदा आहिनि, पोइ उनखे 4 माण्हू खणंदा आहिनि, पुठियां माण्हू नारा हणंदा, मौलूद पढ़ंदा, नातूं पढ़ंदा ईंदा। जे हूंदी शालदी त पोइ दोहर वॼाईंदा ईंदा। ठीकु आहे न साईं? इहा डोली किराए ते मिलंदी आहे। हिंदुस्तान में रवाज हो, हिते जीअं टैक्सी मिलंदी आहे तीअं डोली बि किराए ते मिलंदी आहे। मौलाना अहमद रज़ा खे जंहिं महिल घरां वठण विया त उहा डोली खणी विया। ऐं डोली खणण वारा मज़दूर घणा साईं? 4। घणा मज़दूर? हुनखे बाबा घणा वठंदो? बाबा 100 रुपयो। मौली साहब खे खणी जलसे में छॾींदासीं, जलसो ॿुधी वरी घर छॾे ईंदासीं, 100 रुपयो वठंदासीं। मज़दूरनि खे 25 रुपया मिली वेंदा। और मुंहिंजा मिठड़ा भाउ वधीर, जमल मौलाना अहमद रज़ा ख़ान साहब रहमतुल्लाह अलैह खे घर जे दर ते डोली रखी सॾु कयूं त क़िबला हली आ, जलसो तयार आ, डोली तयार आ, अवां डोलीअ में वेहो त तव्हांखे जलसे ॾे खणी हलूं। मौलाना साहब रहमतुल्लाह अलैह दस्तार पाए, कपिड़ा पाए, नूरानी सूरत सां ॿाहिरि निकितो आहे। माण्हुनि सभिनी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कयो आहे, हथ मिलायूं, हथ चुमियूं, बिस्मिल्लाह करे मौलाना साहब खे डोलीअ में वेहारियूं। डोलीअ में वेहारे बाबा हाणे हलो
नालो जलसेगार मुंहिंजा भाउ मज़दूर हलिया 2-3 कदम हलिया मस्जिद जे दरवाज़े जेतिरो मस हलिया मस एतिरो हलिया मौलाना अहमद रज़ा ख़ान साहब रहमतुल्लाह अलैह डोलीअ मां दाह कई ओ अदा महिरबानी कयो डोलीअ खे रखो डोलीअ खे रखो डोलीअ खे रखो त मां लहां माण्हू हैरत में अची छा थी वियो ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ डोली रखियऊं साईं छा आहे पाण टप ॾेई डोलीअ मां ॿाहिरि निकिरी आयो ॿाहिरि निकिरी चवे थो ॻाल्हि ॿुधो हे जेके 4 मज़दूर आहियो इन्हनि मज़दूरनि मझां सैयद कहिड़ो आहे इन्हनि मज़दूरनि मां सैयद कहिड़ो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ सॼी ख़ल्क़ ख़ामोश आहे मज़दूर ख़ामोश आहिनि हिकिड़ो मज़दूर वीचारो चुप करे बीह रहियो आहे ॿियो दफ़ो चई त कसम थी पंहिंजे नाने रसूलुल्लाह जो जंहिंजी औलाद आहे मूंखे ॿुधाए त तव्हां में सैयद कहिड़ो आहे मुंहिंजा अदा जमल कसम विधाई ग़रीब सैयद आहे मिसकीन सैयद आहे कंधु हेठि करे चवे थो मज़दूरी कंदो आहियां बचनि पालण जे लाइ 25 रुपया मिलंदा आहिनि अॼु डोली वारनि सां गॾिजी करे मज़दूरी खणण आयो आहियां मूंखे 25 रुपया मिलंदा तोखे ज़ात पुछण जी ज़रूरत ई कान्हे का छॾ त मां पंहिंजे बचनि जो गुज़ारो कयां पर छा कयां ग़रीबी पंहिंजी जाइ ते आहे पर मुंहिंजो नस्ल मुहम्मद करीम सां मिलंदो आहे अल्लाह या रसूल हक़ 4 यार दोस्तो अज़ीज़ो जमल उन शाह साहब ये लफ़्ज़ चया त मज़दूर आहियां मज़दूरनि सां मज़दूरी करण आयो आहियां ज़ात पंहिंजी जाइ ते आहे पर छा कयां ग़रीब हा जे पेट गुज़र जे लाइ आयो आहियां बसि हिन जा इहे लफ़्ज़ चवण हेॾो वॾो आलिम बर्रे सग़ीर जो आलिम किरोड़े हज़ारे जा मुरीद आलिम मुरीद हा दुनिया ॾिठो त देरि कान थी मौलाना अहमद रज़ा पंहिंजो पटको लाहे खणी उन सैयद जे पेरनि ते रखियो त ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर मां ग़लतीअ सां तुंहिंजे कुल्हनि ते चढ़ियो आहियां कल्ह क़यामत जे ॾिहाड़े नबी पाक डोरा पोॾींदो ओ अहमद रज़ा मुंहिंजा सलाम लिखंदो हुए मुंहिंजूं नातूं लिखंदो हुए मुंहिंजी तारीफ़ कंदो हुए आशिक़े रसूल सॾाईंदो हुए वरी सैयद जे कुल्हनि ते चढ़ियो आहे पोइ मां मुहम्मद करीम खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि मुंहिंजो पटको मेड़ थी मूंखे माफ़ कर शाह साहब चो तव्हांखे माफ़ी आहे अवां ग़लती सां चढ़िया हो ऐं मज़दूर जे कुल्हे ते चढ़ण को ॾोह कोन्हे अव्हांखे माफ़ कयुमि अवां पटको पंहिंजे कुल्हनि मथे ते रखो मौलाना अहमद रज़ा थो चवे न मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो मंज़ूर कर त पोइ मां ख़ुशि थियां चई कहिड़ो चई मुतालबो मुंहिंजो इहो आहे त तूं डोलीअ में चढ़ मां तोखे कुल्हो ॾेई खणी हलां त जेको मां गुनाह कयो आहे उनजो कफ़ारो अदा थी वञे मूंते मुहम्मद मिठो राज़ी थी वञे गुमनाम मज़ूर आहे अलाए काथां जो आहे हुनखे को सुञाणे बि कोन थो पर निस्बत रसूलुल्लाह जी केॾी पकी आहे आशिक़ खे ख़बर पइजी वई त मुंहिंजे हेठां सैयद आहे यकदमि लही थो पवे पियो उन सैयद खे डोली ते चाढ़ियो अथई ऐं हेॾे चोटीअ ते आलिम पाण कुल्हो ॾेई चयो आहे मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पतली पतली गुले कुदस की पतियां उन लबों की नज़ाकत पे उन लबों की नज़ाकत पे खूं सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे खूं सलाम शम्ए बज़ में हिदायत पे जिस तरफ उठ गई दम में दम आ गया उस निगाहे इनायत पे लाखों सलाम उस निगाहे इनायत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहम पे लाखों सलाम जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद
मोहम्मद उस दिल अफरोज साअत पेला खो सलाम उस दिल अफरोज साअत पेला दुनिया ॾिठो दुनिया खां दाहूं निकिरी वयूं त वाह अहमद रज़ा तूं जो मुहम्मद करीम सां अहिड़ो पेच पायल आहे जो हज़ारे साल गुज़री विया आहिनि जे सैयद ज़ादो तुंहिंजे डोलीअ खे कुल्हो थो ॾिए त आशिक़ खे ख़बर पइजी थी वञे ओ मुंहिंजा अदा हे सॼो सारो तालुक़ थी निस्बत जो दुआ कर छॾ ख़ुदा तव्हां असांजी मुस्तफ़ा सां निस्बत सलामत रखे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो सलाम पूरी रूह ज़मीन में मशहूर आहे जर्मनी वञो जापान वञो यूरोप वञो एशिया वञो मके वञो मदीने वञो ख़ुदा जो कसम आहे मौलाना अहमद रज़ा जो सलाम पूरी दुनिया में पढ़ियो पियो वञे ऐं महबूब जे हर हिकु अदा ते हुन सलाम मोकिलियो आहे महबूब जूं अदाऊं ज़ात न ज़ात परे आहे महबूब जे अदाउनि ते कंहिं महिल अखियुनि ते कंहिं महिल पेरनि ते कंहिं महिल ॻाल्हाइण ते कंहिं महिल खिलण ते कंहिं महिल ॾंदनि ते कंहिं महिल चपनि ते हबीब जी हर अदा ते सलाम मोकिलियो आहे पोइ अदा इहो मुहम्मद आहे या न आहे चओ चओ इनखे मुहम्मद चइबो या न इनखे छा चइबो साराहियल छा चइबो जंहिंजी सदाईं पई सिफ़त सना थिए दुआ कर छॾ अलाह तव्हां असांखे बि नबी जी साराह करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॻाल्हि त करणी ही असहाबनि जी पर असहाब कंहिंजा मुहम्मद रसूलुल्लाह जा कंहिंजा असहाब तव्हां जे करे दिलि चयो त अॻु में हबीब जी तारीफ़ पोइ ग़ुलामनि जी तारीफ़ इनशाअल्लाह ईंदड़ जुमे ते वरी अॻिते हलंदासीं जेके जहिड़ा अल्लाह सी शल तव्हां असांखे नबी जी मुहबत नसीब फरमाए आका जो इश्क नसीब फरमाए सरकार जे सहाबा जो हया नसीब फरमाए वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुन्नत न पढ़िया सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।